रहमान रहीम, काबिल एहतराम सैयद जलाल महमूद शाह साहब, काबिल एहतराम रोशन अली बुरडो साहब, काबिल एहतराम मीर मंगरियो साहब, खुदाबैग थेबो साहब, अमीर अली भा, खुदाबैग खासकली साहब, स्टेज ते वेठल पिंडाल में वेठल मुझा भावरो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हिकिड़ो शेर चवंदुसि ममताज़ ला करे, घोड़नि ऐं घोटनि जीअण थोरा ॾींहड़ा, कॾहिं मंझ कोटनि कॾहिं वाई ऋण जा। ममताज़ असांजो हिकिड़ो बहितर दोस्त हो। हर इलेक्शन में असां सां गॾु हो। हुन जी महिनत, हू सचो माण्हू हो। जॾहिं 2015 में हिते इलेक्शन बल्दियात थी त हू हिकिड़ो दोस्त हो जंहिंखे केतिरियूं ऑफरूं थियूं त ममताज़ तूं हथु खण, पर आऊं हुन माण्हू खे सलाम कंदुसि त हू कॾहिं बि खपियो न। हू सदाईं पंहिंजे ॻाल्हि ते, सदाईं पंहिंजे वचन ते बीठो रहियो। ऐं अहिड़ा दोस्त, अहिड़ा कारकुन, अहिड़ा सचा माण्हू हिन दुनिया में ॾाढा घटि पैदा थींदा आहिनि। ऐं ममताज़ उन्हनि मां हिकिड़ो माण्हू हो। अहिड़ा दोस्त कोन मिलंदा। ऐं ममताज़ असां खां ज़रूरु विछड़ी वियो आहे, पर असांजे दिलनि मां ममताज़ नथो निकिरी सघे। ऐं जेके बि दोस्त वेठा आहिनि, सभु इहो ममताज़ सां प्यार जो इज़हार आहे। ममताज़ जे बच्चनि सां, ममताज़ जे घर वारनि सां असां जामशोर इतिहाद जे तरफ़ां इहो वचन थो करियां त ममताज़ जे बच्चनि सां असां हर लम्हे गॾु हूंदासीं। हो पाण खे अकेला न सम्झनि, हो पाण खे लावारस न सम्झनि। असां उन्हनि जा वारस आहियूं। असां उन्हनि जे हर ॾुख ऐं सुख में उन्हनि सां गॾु हूंदासीं। ऐं ममताज़ असां सां निभायो आहे। चाहे आउं चवां थो हिन माण्हूअ खे शाबस हुजे, चाहे बूला खान में का तहरीक हुजे, चाहे सरीअ में को रैली हुजे, चाहे नूरियाबाद में का रैली हुजे, पर ममताज़ ॻोरड़ उते हूंदो हो। ऐं इहा ई हुन माण्हूअ जी सचाई हुई। हर दोस्त सां हू सचो थी बीठो ऐं हू सचो कारकुन हो। हुन में कॾहिं बि असां ॿियाई न ॾिठी। ऐं हर इलेक्शन खे हू पंहिंजी इलेक्शन सम्झी विढ़ंदो हो। अहिड़े ज़ोर ऐं शोर सां कमु कंदो हो जहिड़ो कर हू सम्झ पाण कैंडिडेट आहे। त ममताज़ जहिड़ा दोस्त घटि माण्हू पैदा थींदा आहिनि। असीं सभु अॼु ममताज़ जे पोइरनि खे इहो वचन था ॾियूं त असीं असां गॾु हूंदासीं। रही ॻाल्हि हिन मुल्क में इंसाफ़ जी, त हिन मुल्क में जॾहिं सिफ़ारिशी SHO हुजनि, जॾहिं सिफ़ारिशी SSP हुजनि, जॾहिं सिफ़ारिशी DIG हुजनि, त इन्हनि माण्हुनि मां कहिड़ो इंसाफ़ जी तवका करे सघूं था। वाहिद पाण ते हिकिड़ो फोरम आहे जेको कोर्ट जो। कोर्ट जे थ्रू ई पाण हुननि जे कातिलनि खे कैफ़े किरदार ताईं पहुचाए सघूं था। इंशाअल्लाह खून कॾहिं बि रायगा न वेंदो आहे। खूनी माण्हुनि खे अलाह जी ज़ात माफ़ कोन कंदी आहे। भले रिश्वत खोर पुलिस ऑफिसर उन्हनि खे छॾे ॾींहुं, पर अलाह जी ज़ात उन्हनि खे कोन छॾींदी। ऐं असीं दोस्त सभु हुन सां गॾु हूंदासीं ऐं हुन जे कातिलनि खे कैफ़े किरदार ताईं पहुचाईंदासीं। ऐं दोस्तनि जी महिरबानी सभिनी जी, सभु गॾु थी इंशाअल्लाह ममताज़ जे कातिलनि खे कैफ़े किरदार ताईं पहुचाईंदासीं। महिरबानी।